वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत इस्लामाबाद में सेहत वारी वज़ारत जे मापन के हवाले से जायज़ा इजलास थियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इजलास में ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तानी शहरियुनि लाइ सिहत जूं बहितरीन ख़िदमतूं फ़राहम करण हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। कंहिं बि हिकु क़ीमती जान जे तहफ़ुज़ लाइ हर हद हर रुकावट ऐं हर क़ुर्बानी ॾेई गुज़रण लाइ तयारु आहियूं। शहबाज शरीफ जो चवणु हो त समूरियूं सरकारी अस्पतालनि में हेपाटाइटिस ऐं एड्स जहिड़े मोज़ी मर्ज़नि जे मुकमल ख़ात्मे लाइ समूरनि मरीज़नि जी स्क्रीनिंग यकीनी बणाई वञे। वज़ीर आज़म तरफ़ां क़ौमी सिहत वारी वज़ारत खे सूबाई हुकूमतनि जे ताउन सां हेपाटाइटिस, एड्स ऐं ॿियनि बीमारियुनि जी बरवक़्त रिपोर्टिंग लाइ घुर्बल निज़ाम जोड़ण जी बि हिदायत कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो बरवक़्त मर्ज़ जी सुञाणप सां ई उन मर्ज़ जो मुकमल ख़ात्मो मुमकिन थी सघंदो। हेपाटाइटिस जी स्क्रीनिंग, टेस्टिंग ऐं इलाज लाइ सिहत वारी वज़ारत सूबनि जे भाईवारी सां वज़ीर आज़म हेपाटाइटिस कंट्रोल प्रोग्राम लागू करण में तेज़ी आंदी वञे।